इनके साथ रोके से कजा से ना तेजे मेरे कुछ मन कोशिश पे था कंद तो का भरी खते कुछ चुका उराना जो इंतजाम करे घट में घट इंसान इसका सुर बचाए जाए इतने कदर मारे उसे लेकिन बहरात असा मुसलमान है इतने कदर मारे मना उन्हें सबब चाहे सबब भी वादा कल जिना चुके अल्लाह तबारक व तआला हिकड़ी शख्सियत निजाम जो नुमाइंदो वो अना हिन ज़मीन ते जिंदा रखियो आहे ऐं इहो ज़मानत है त हीअ ज़मीन बर्बाद न थी असां यकीन जे हालत में आहियूं लेकिन साइंसदान परेशान आहिनि जेके दीन खे नथा मरी खते जो आबादी ठाहिण जी कोशिश था कनि छाजे करे इन करे त हू सम्झनि था त हिन बैलेंस खे असां हाणे जेको बिगाड़े छॾियो आहे उनखे ठीकु नथा करे सघूं सभिनी खां वधीक जेको इहो बैलेंस बिगाड़ियो आहे उहो अमेरिका आहे सभिनी खां वधीक जेको कार्बन डाइऑक्साइड ग्रीन हाउस गैसेस जेको कढे थो उहो अमेरिका आहे ऐं इहो अमेरिका जेको आहे उहो बैन अक़वामी उन फोरम में जंहिंमें इहो चयो आहे कार्बन डाइऑक्साइड घटाइणी आहे उन फोरम जी ॻाल्हि ॿुधण लाइ चयो इंसानी हक़ वो पाकिस्तान इंसानी हक़ जो वो नथो करे अमेरिका जो बयान आयो आहे वो ईरान जो वो अमेरिकी इंसानी हक़ जो जो ख्याल नथो करे अमेरिका जो बयान दे ये बहुत सफल धोखेबाज़ी है अगर तुम इंसानी हक़ जो हामी है सभन का पहिरियों जेको आहे पंहिंजी जेको कार्बन डाइऑक्साइड जो कारखाना कढनि था उनमें घटि कर ताकि इंसानियत जे मुस्तक़बिल खे बचाए सघे अच्छा हाणे इन अल्लाह जे कायनात जे निज़ाम सां हम आहंग थी हलणो आहे अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं सिंक्रोनाइज़ थी हलणो आहे टकराव में न आहे अचिणो टकराव में ईंदे तुंहिंजो नुक़सान थिए दीन इस्लाम जो कोई नुक़सान कोन्हे अल्लाह जो कोई नुक़सान कोन्हे सॼी दुनिया गॾिजी अल्लाह जी मुर्जी जो इताअत गुज़ार थिए अल्लाह खे कोई फ़ाइदो न सॼी दुनिया गॾिजी फिरौन बणिजी वञे अल्लाह जे नाफ़रमान अल्लाह जो कोई नुक़सान कोन्हे पोइ असांजे नफ़े नुक़सान खां बताऊं या अय्युहल्लज़ीना आमनू उदखिलू फिस्सिल्मि काफ़ा ऐ ईमान वारो हिन निज़ाम सां मुंहिंजे हिन कायनात जे निज़ाम सां हम आहंग थी सलामती में दाख़िल थी वञो सलावत हाणे जेसिताईं असां कायनात जे निज़ाम जो हिकिड़ो ख़ाको न ॾिसंदासीं सम्झ में न ईंदो कायनात जो निज़ाम छा आहे तेसिताईं सम्झ में कोन्हे कायनात जे निज़ाम सां हम आहंगी माना छा कीअं आहे कायनात जो निज़ाम इन करे अॻ में कायनात जे निज़ाम खे अर्ज़ कयां थो ऐं ॿियो अर्ज़ कंदुसि त कुझु मौज़ूआत अहिड़ा हूंदा आहिनि जेके हिकिड़े कलाक में पूरो थियण वारा हूंदा ई कोन्हनि लेकिन अज जो मौजू ही शुरू जो कया यो अज कोन कंप्लीट थी लो अधूरो सुभाणे शायद कंप्लीट थी वजे इन करे जो अज अचे थो यो मेहरबानी करे सुभाणे जरूर अचे वरना जो है वो अर्थ जो इल्म आ वो इंसान के नुकसान से दो फायदा कोन सलवात पढ़ो अल्लाह खालिक़ु कुल्लि शै अल्लाह हर शै जो खालिक़ जंहिंखे बि शइ चइजे जंहिंखे बि वजूद चइजे उनजो खालिक़ अल्लाह जे ख़ल्क़त जो निज़ाम कीअं आहे ही जहान कीअं थो हले ही आलमी छा आहिनि सभ खां अव्वल अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत सां जेका शइ ख़ल्क़ी आहे उनजो नालो नूर मुहम्मद इहो जेको चवां थो
पहिरियां जो ज़माने जे लिहाज़ घणा आहिनि 2 कलाक में 4 कलाक में न ज़मानो अञा ख़ल्क़ न थियो आहे ज़माने जो तालुक़ मादी जहान सां ज़मानो ख़ल्क़ न थियो आहे काई शइ ख़ल्क़ न थी अव्वल दर्जे में जंहिं शइ खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अमल सां ज़ाती अमल सां पंहिंजे मशीयत सां जेका शइ ख़ल्क़ थी आहे जेका कंहिं ॿी शइ मां ख़ल्क़ थियल न आहे उहा नूर मोहम्मद वारे इन मक़ाम खे मुख़्तलिफ़ नालनि सां बयान कयो आहे कॾहिं चयो कॾहिं चयो अव्वल मा ख़लक़ल्लाहुल अक़ल कॾहिं चयो अव्वल मा ख़लक़ल्लाहु रूही कॾहिं चयो अव्वल मा ख़लक़ल्लाहुल क़लम कलम पहिरियां ख़ल्क़ थियो रूह पहिरियां ख़ल्क़ थियो अक़ल पहिरियां ख़ल्क़ थियो ही नूर पहिरियां ख़ल्क़ थियो सभु हिकिड़े ई मक़ाम जा नाला आहिनि अल्लाह तबारक व तआला जा 99 नाला आहिनि इन मक़ाम जा कुझु नाला आहिनि ये सभु हिकिड़े ई मक़ाम जा नाला आहिनि पोइ अल्लाह तबारक व तआला ॿिए दर्जे में इन खे वसीलो बणाईंदे उन जे ज़रिए आलम मलाइका आलम मलाइका डायरेक्ट अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मशीयत डायरेक्ट खुदा जो फेल न आहे बल्कि अल्लाह तबारक व तआला नूर मोहम्मद ये वसीले मलाइका जो जान लगा इन मलाइका जो जान में अर्श शामिल है वो अर्श में तो कुर्सी में तो जिब्रील में तो मीकाईल इज़राइल सब में ला तादाद दर्जा कुरान मजीद में तव्हां पढ़ंदो मलाइका आहिनि के बिन पढ़ण वारा के चेक पढ़ण वारा के हज़ारे पढ़ण वारा के पर माना दर्जा है पर माना दर्जा है अल्लाह तबारक व तआला के दर्जे में इन नूर मोहम्मद वाले मोहम्मद मलाइकन के जरिए रूह जो जान ठीक है रूह जो जान जो चवां थो न दलील ॾिनी पहिरियां ॻाल्हि पूरी थिए त पोइ दलील जॾहिं कि रूह जो जान ख़ल्क़ थियो त हाणे अल्लाह तबारक व तआला वरी इन टिन्ही जे ज़रिए नूर मोहम्मद वाले मोहम्मद मलाइका रूह जे जहान जे ज़रिए ही मादी जहान कयो जेको असांखे नज़र नथो अचे ही मादी जहान किथां थो अचे रूह जे जहान किथां थो अचे मलाइकनि जे जहान मलाइकनि जो जहान किथां थो अचे नूर मोहम्मद वाले मोहम्मद ऐं नूर आले मोहम्मद अव्वल दर्जे जी मखलूक है जेके अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत सां माशाअल्लाह माशाअल्लाह अगर कायनात ये ॾिसणो आहे कि कायनात कीअं आहे हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले कुरान मजीद जी हिकिड़ी आयत इन ते दलील बाद में वज़ाहत जेका कयां थो साॻी नहीं कुरान मजीद चवंदो आहे मिन शैइन काई अहिड़ी शइ हिन दुनिया में नाहे इल्ला सवाइ हिनजे त इंदना खज़ाइनुहु असां वटि हुन जा खज़ाना आहिनि हितां लकड़ी ॾिसूं था काठी इहो मादी इन जो असुल वजूद रूहानी जहान उतां जॾहिं नाज़िल थी थिए त लकड़ी थी पइजी वञे काठी थी पइजी वञे काठी नाज़िल थी आहे पाणी नाज़िल थियो आहे लोह नाज़िल थियो आहे हर शइ नाज़िल थी आहे कुरान में कोई ॾिसो अंज़लनल हदीद फीह बासन शदीद असां लोह खे नाज़िल कयो आहे हो त खाण में करो इहो खाण में कढण जो तस्करो कोन्हे असां लोह खे नाज़िल कयो आहे इन जो मतिलबु आहे असुल वजूद इन जो जेको आहे मानवी कुरान जहान में उतां खां असां नाज़िल कयो त लोह बणिजी वियो وَإِمِّن شَيْءٍ إِلَّا عِندَنَا خَزَائِنُهُ खज़ाना आहिनि पहिरियों खज़ानो रूह जो जहान ॿियो खज़ानो मलाइका जो जहान टियों खज़ानो नूर मोहम्मद वाले मोहम्मद जो जहान असां वटि खज़ाना आहिनि वमा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम असां हर शइ खे मालूम
माशाअल्लाह माशाअल्लाह लकड़ी है काठी है जिस्म है ये सब चाहे ये नाज़िल क्या आग में किथे रूह जे जहान में जेको कुछ आहे वो मथाणे दर्जे में किथे आहे मलाइकनि जे जहान में मलाइकनि जे जहान में जेको कुछ आहे वो अॻ में किथे आहे नूर मोहम्मद वाले मोहम्मद जे दर्जे में वो किथे आहे अल्लाह ताला माशाअल्लाह ज़हन में अचे थो माशाअल्लाह आसान बोलिया मानव जो जेके चइबो आहे फ़लसफ़ी लफ़्ज़ इस्तेमाल कया को इरफान वारा जेके लफ़्ज़ इस्तेमाल कया सादे बोलीअ में जीअं आसानी सां जेको आहे उहो असां सभु सम्झी सघूं हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो हाणे दलील कृति दावा है दलील करो दावा है अव्वल नूर मोहम्मद वाले मोहम्मद जेको अल्लाह को फैज़ है जेको अव्वल अचे नूर मोहम्मद वाले मोहम्मद वो तो नाज़िल थी मलाइकनि जे जहान में मलाइकनि जे जहान में रूह जे जहान में रूह जे जहान में हिन जहान में इन करे हिते जेको बि असांजो फैज़ आहे अल्लाह जो अता आहे उहो सभु उतां थी अचे चैनल हिकिड़ो ई आहे चैनल हिकिड़ो ई रस्तो आहे अल्लाह जे फैज़ जो जेको इहो हाणे दलील दलील पाए कुरान मशहूर ये न अहिड़ी आहे त पर तव्हांजो ॻोल्हणी पए त किथे न मशहूर वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन इन शख्सियत रसूल अकरम इनखे जेको मुशाबिहत ॾिनी वई छा आलमीन जे लाइ रहमत आलमीन जे लाइ रहमत पर लफ़्ज़ से न समझो आलमीन छाए रहमत छाए आलमीन अल्लाह तबारक व तआला में सवाइ जेका बि मखलूक है वो इन आलमीन में शामिल है चाहे वो इंसान है चाहे वो पत्थर है चाहे वो बूटा है चाहे वो हैवान है चाहे वो रूह है चाहे वो मलाइका है चाहे वो अर्श है चाहे वो कुर्सी है चाहे वो जन्नत है चाहे वो हुरूर है चाहे वो अंबिया है जेको कुछ आहे सब आलमीन में ऐं रहमत चाहे अल्लाह तबारक व तआला जेको फैज़ अता करे उन जो नालो रहमत है जेको कुछ अता करे अगर मेरे वजूद अता करे या रहमत है इन वजूद के कोई तवानाई हुजे ॾिसण जी ॿुधण जी ॻाल्हाइण जी इहो बि रहमत है उनखे को ॿियो खाइण पीअण जो तवान जेको आहे नेमत हुजे इहो बि रहमत है अल्लाह तबारक व तआला जेको कुछ अता करे उहो रहमत है हाणे जरा आलमीन अल्लाह का फैज़ वठण वारो खुदा फैज़ ॾियण वारो ऐं ही शख्सियत आलमीन जे लाइ रहमत इन जो मतलब इहो आहे त इहा रहमत अल्लाह जो फैज़ अॻ में हितां थो अचे पोइ इन दर्जे खां पूरी काइनात में तक़सीम माशाअल्लाह माशाअल्लाह वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन यो अर्श वजूद हासिल करे थो इन नूर मोहम्मद वाले मोहम्मद जे दर्जे मां यो कुर्सी यो जन्नत यो मलाइका यो सब हर शय फैज़ हासिल करे थी इन रहमतन लिल आलमीन जे इन आला तरीन मकाम सलावत पढ़ो आयत मशहूर इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलवात पढ़ो असां ते फर्ज करा और मोहम्मद व आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद व आले मोहम्मद सलवात पढ़ो फर्ज करा नबी जो नालो अचे सलवात पढ़ो मुस्तहब लेकिन नमाज में तशहुद में सलवात फर्ज वाजिब अगर इंसान न पढ़ंदो तो नमाज कोन न पढ़ंदो नमाज कोन छो त इहो तशहुद जो हिस्सो आहे
तशहुद अधूरो रहिजी वेंदो, नमाज़ कोन थींदी। ॼाणी वारी न पढ़ंदो, नमाज़ कोन अथसि। फर्ज़ आहे असांखे त पढ़ो। सलवात आहे छा? दुआ आहे। दुआ आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। मतलब छा आहे? को जेको पढ़ो था दुरूद इब्राहिम पढ़ो त रहे दुआ आहे। बारन हाथ मोहम्मद व आले मुहम्मद ते रहमत फरमा। असां दुआ का करो, इंसान दुआ तो करे। बारन हाथ मोहम्मद व आले मुहम्मद ते रहमत फरमा। सवाल यो छा मुझे दुआ जा मोहताज है? मुझे दुआ जा मोहताज है? मां दुआ न करंदुसि पोइ उन्हनि वटि रहमत न ईंदी? न मुझे दुआ जा मोहताज है। न अगर मां न घुरां त हिबू रहमत लिल आलमीन। वाह भाई वाह। छाजे लाइ फर्ज़ थो करे अल्लाह तबारक व तआला? सुन्नत बि न, मुस्तहब बि न, फर्ज़ आहे। सलवात पढ़ो। बरकाती नमाज़ त घटि न घटि हिकिड़ो दफ़ो पढ़णी पवंदी। 4 रकाती नमाज़ त घटि न घटि 2 दफ़ा पढ़णो पवंदो। पढ़ो, फर्ज़ आहे तव्हां ते। सलवात पढ़ो। जॾहिं त हू असां चई न सलवात जा मोहताज कोन्हनि न पढ़ो त पोइ उन्हनि ते फ़र्क़ु ई नथो पवे। मोहताज ही ना है तो अहिड़ी शइ छो फर्ज़ कर? और फरमायो हाँ मिसाल समझो ताकि जेको आहे उहो ॻाल्हि खे पहुचाए सघां। असां वटि जेको आहे दुनिया में इन ग्लोबल वार्मिंग जे करे जेको आहे पाणी न मिलंदो, पाणी घटि थी वेंदो। जेको इंसान इस्तेमाल करे पानी घटि कोन वञे। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं पाणी घटि पियो आहे त पोइ जेके सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि उहे पुछड़ी वारा। दरिया जे पुछड़ी वारा सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। वाह जे पुछड़ी वारा सभिनी खां वधीक मुतासिर थींदा आहिनि। वरी जेको वाटर बोर्ड सां जे पुछड़ी वारा जेका वधीक मुतासिर थींदा आहिनि। ऐं विच में जेको आहे अॻ में जेके खणी वियो पाणी न खणी वियो पुछड़ी वारो मुतासिर थींदो। हाणे मिसाल तौर जेको आहे हिते जेको कुझु पाणी अचे थो करोड़ी केनाल या सकर बेरा जेको आहे हाणे जेकॾहिं पुछड़ीअ ते आबाद घर हूंदा आहिनि कुझु वाटर कोर्स जा त उहे छा कंदा? गरबा पाण में हलो बाबा मुतालबो कयो, मुज़ाहिरो कयो। ये गॾिजी जेको आहे उहो चीफ इंजीनियर जेको सखर बैराज जो आहे उन वटि वेंदा ऐं चवंदा त बाबा हिन बैराज में पाणी वधाए। बैराज सां जेको न करो पंहिंजे लाइ घुरो न चइजे मूंखे को गिलास भरे थोरे ॾींदो, मूंखे को गिलास भरे थोरे ॾींदो। उतम जेको आहे बैरेज में वधंदो त वॾे वार में वधंदो, वॾे वार में वधंदो त नंढे वार में वधंदो, नंढे वार में वधंदो त वाटर कोर्स में वधंदो, वाटर कोर्स में वधंदो त मूं ताईं पहुचंदो। तंहिंजे करे चवां थो हिते वधाए। हीउ जेको सलवात पढ़े थो इहो बि पंहिंजे लाइ न घुरे असल में। मोहम्मद वाले मोहम्मद खे ज़रूरत न आहे, लेकिन अल्लाह तबारक व तआला चए थो इहो अक़ीदो रखी इहो पढ़ त ईंदो सभु कुझु इन ज़रिए सां। तंहिंजे करे असां जीअं त गुनाहनि जे करे पुछड़ीअ में रहिजी वियाऊं, सलवात पढ़ ताकि इहो फ़ैज़ वधे। थींदो थींदो दोस्त ताईं पहुची वञे। सलवात लफ़्ज़ इहे आहिनि त हुननि ते रहमत, दुआ पंहिंजे लाइ आहे, घुर्ज पंहिंजे लाइ आहे, मुतालबो पंहिंजे लाइ आहे। लेकिन इन अक़ीदे सां त मूं वटि जेको कुझु अचे थो उहो इन्हनि जे ज़रिए वसीले सां अचे थो। इन करे इते अगरि जेको अल्लाह जो फैज़ वधंदो त थींदो थींदो मूं ताईं पहुची वेंदो। तंहिंजे करे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात पढ़ो मुहम्मद। हाणे को मिसाल साॻे हिन मफ़हूम खे था करणु को मिसाल जो हदीस रिवायत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
जो मिसाल वण जे पाड़ अली इब्न अबी तालिब जो मिसाल इन वण जे थोड़ जो ऐं फरमायो त मुझे नस्ल मां ईंदड़ आइमा इमाम जो मिसाल शाखुन जो ऐं असां जे मञण वारनि जो मिसाल पन जो असां जे मञण वारे जो मिसाल पन जो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेकॾहिं पन कॾहिं सुकंदो हुजे त बाग जे मालीअ खे छा चवंदो? बाग जे मालीअ खे चवंदो गिलास भरे मुंहिंजे मथां जे मथां अॻियो मालीअ खे चवंदो त पुटु वण जे पाण में पाणी विझ तुंहिंजो पाण सां कहिड़ो तालुक बाबा? चवंदा तुंहिंजो पाण सां कहिड़ो तालुक? चवंदो बाबा मूं वटि जेको कुझु अचे थो वो शाख जे ज़रिए अचे थो, शाख में जेको कुझु अचे थो थोड़ मां अचे थो, थोड़ में जेको कुझु अचे थो इहो पाण मां अचे थो, पाण में पाणी पवंदो त मूं ताईं पहुचंदो। माशाअल्लाह माशाअल्लाह। इन करे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद इहो सलवात वाजिब फर्ज अल्लाह तबारक व तआला कई न करे ताकि हर मोमिन जो मुसलमान जो अक़ीदो हुजे त मूं वटि जेको कुझु फैज़ ऐं रहमत पहुचे थी इन जे वसीले सां। सलवात पढ़ो सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। हाणे इन खे जेको अल्लाह जे इन निज़ाम ऐं सिस्टम खे मामूली शइ जो अर्ज़ करे वञा आहे ये फ़लसफ़ी इरफ़ानी, लेकिन मां कोई इस्तिलाह कोन थो कयां, सादी ॿोली जी तरफ़ां थी अल्लाह तबारक व तआला अव्वल नूर मोहम्मद व आले मोहम्मद ख़लक़ियो पंहिंजे मशीयत सां। अल्लाह जे वजूद मां कोई शइ जुदा थी आहे? नूर मोहम्मद व आले मोहम्मद बने जे मिसाल तौर बारिश जो पाए अॻिते कटर में पाणी हूंदो आहे, इहो कतरो उते आहे, हेठि जॾहिं आयो त मथे न आहे, मथे आहे त हेठि कोन्हे। छा थी अल्लाह जे वजूद मां काई शइ जुदा थी आहे कि नूर मोहम्मद व आले मोहम्मद बने? ऐं छा नूर मोहम्मद व आले मोहम्मद मां काई शइ जुदा थी आहे जेका मलाइकनि जो आलम बणे? छा मलाइकनि जे आलम मां काई शइ निकिरी आहे जेको रूह जो आलम बणियो? छा रूह जे आलम मां को हिसो जुज़ जेको आहे जुदा थी आयो त हीउ मादी जहान बणियो? कीअं जहान बणियो? काइनात वजूद में आहे कीअं? लम यलिद वलम यूलद, न हू ज़ात जेका खुदा जी आहे कंहिं शइ मां ठही आहे, न उन मां काई शइ निकिरी ॿी शइ ठही आहे। लम यलिद वलम यूलद, जीअं लम यलिद वलम यूलद इहो नूर मोहम्मद व आले मोहम्मद आहे। नूर आले मोहम्मद मां जेको मलाइकनि जो आलम आहे उहो लम यलिद वलम यूलद, जेको मलाइकनि जे आलम मां रूह जो आलम आहे उहो बि लम यलिद वलम यूलद आहे, जेको रूह जे जहान मां ही मादी जहान आहे उहो बि लम यलिद वलम यूलद आहे। वो कीअं आहे? माशाअल्लाह माशाअल्लाह। परिवार को कीअं आहे? आख़िर मिसाल से हाणे तंहिंजे करे लफ़्ज़ इस्तेमाल थी जेको आहे अव्वल मा ख़लक़ अल्लाहुल क़लम। इहो कलम जेको आहे उहो सम्झ में अचे त ॻाल्हि सम्झ में अचे थी। कलम छा कंदो आहे? कलम जो कहिड़ो कमु आहे? इंसान वटि इल्मु जेको आहे उहो पंहिंजे ज़हन में हाणे इहो चाहे थो त इहो इल्मु जेको मानवी रूहानी शक्ल में आहे इहो मादी शक्ल में लिखे कलम खणंदो, इहो इल्मु जेको आहे उहो हाणे कागज़ ते मुंतक़िल थी वियो हुयो। छा हितां का शइ निकिरी आई? दिमाग़ में का शइ निकिरी आई या कागज़ ते पइजे न? कलम चइबो ई उनखे आहे जेको आला दर्जे जे वजूद खे अदना दर्जे जे वजूद में चेंज करे, न हिन मां घटि थिए न हिन में इज़ाफ़ो थिए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे मशीयत खे कलम बणायो। नूर मोहम्मद व आले मोहम्मद वजूद में आयो, नूर मोहम्मद व आले मोहम्मद खे कलम बणायो। मलाइकनि जो जहान वजूद में आयो, मलाइकनि जे जहान खे कलम
मोहम्मद बुलंद सलावत ज्यादा बोली कोई फलसफा कोने कोई इस तरह की आगे मरो इहो हाणे वजूद नाज़ुल थियो मथा खां हेठि आयो ख़ुदा वटां हिन जहान ताईं हाणे वरी साॻियो ई इहो जहान वापसि ख़ुदा ॾे थो वञे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन कायनात सिर्फ इहो नुज़ूल सां कंप्लीट नथी थिए वरी सुऊद बा जेके मेराज से तो उरूज बा सुऊद बा मथे वञे थो जा इहे थो वञे दरगाह फरमायो बिच में तो तव्हां ज़मीन में इन बिच जेको आहे वो ज़मीन जा अज्ज़ा खया पंहिंजो वजूद मथे कई वधाई वॾो थी वियो इहो जेको हाणे इहो बूटे जो वजूद आहे इहो असुल में मिटी हुयो मिट्टी बदिलजी वई बूटे जे वजूद में इहो बूटो जेको आहे मिसाल सां कंहिं जानवर खाधो बकर खाधो हाणे वरी इहो बूटो जेको आहे उहो जानवर जो वजूद उनजे वजूद जो हिसो थी वियो हुयो इंसान बूटो ऐं जानवर खाधो हुनजे वजूद जो हिसो थियो हुनजे वजूद जो हिसो जेको इंसान में थिए थो उहो पहिरियां खून ऐं रत थिए थो इन रत मां नुतफ़ो ठहियो इहो नुतफ़ो माउ जे रहम में वियो माउ जे रहम हुनखे पाले जॾहिं ॿाहिरि कढियो त इंसान थी आयो इहो सफ़र किथां खां शुरू आहे इहो ज़मीन खां शुरू थियो इहो इंसान सां वापसि पियो थो वञे जहान वापसि पियो थो जहान वापसि पियो थो वञे वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन असां इंसान खे मिट्टीअ जे चूंड जुज़नि मां ख़लक़ करणु शुरू कयो ثم جعلناه نطفة في قرار مكين سورة المؤمنون ثم جعلناه نطفة في قرار مكين اور نطفو بڑھائے باج رحم میں رکھو فخلقنا النطفة علقة اسا نطفے کے علقہ بڑھائے خون جو دل فخلقنا العلقة مضغة اسا خون جو دل کے گوشت بڑھائے گوشت بڑھائے فقال مزغت عظاما ان گوشت کے سا ہڈی بنایا سے گوشت کے ہڈی بنایا سے فخلقنا فكسرنا العظام لحما ان ہڈی کے سا ماس پہرایا سے واہ صحیح واہ ماشاءاللہ واہ اللہ کی تخلیق واہ صحیح واہ انسان شاہکار تخلیق پیدا کی شاہکار تخلیق انسان तो पिता थे शुरू किथा का थियो मिट्टी का शुरू मिट्टी का थियो हाने जॾहिं इहो हड्डी ठही उन ते मांस पहरायो थे हाणे अल्लाह ताला फरमाए तो ثم انشأناه خلقا آخر हाणे असां वरी हिनखे नई शइ ॾिनीसीं रूह ॾिनोसीं हाणे जॾहिं रूह ऐं इहो जिस्म बणिजी मुकमिल थियो हाणे अल्लाह ताला फरमाए तो फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन अल्लाह के रोल बेहतरीन खालिक जो मिट्टी के इंसान बने वाह वाह माशाअल्लाह अहसनुल ख़ालिक़ीन मलाइका ठाए अल्लाह ताला कोन चयो फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन अर्श ठाए कोन चई कुर्सी चाहे कोन चई ई शाहकार मखलूक का इंसान माशाअल्लाह इंसान ठाए कारनामो इंसान अंजाम ॾिनो आहे मुबारक हली तबारक लफ़्ज़ साबित मुबारक हाणे इन मक़ाम ते अल्लाह तबारक व तआला वटि ॿियो केरु त आहे कोन जो अल्लाह खे मुबारकबाद केरु ॾिए तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इंसान खे ख़लक़े पाण खे मुबारकबाद थो ॾिए फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन बाबरकत मुबारक वो खुदा जिनकी ये अहसन तकरीम सभी का बेहतरीन शाहकार मखलूक है
जान वापस पे तो वञे बाबा, जान वापस पे तो वञे। मुंहिंजे ख़िदमत में कल अर्ज़ करे चुकुसि, वरी दोहरायां थो ताकि नतीजे ताईं तव्हां पहुचजे। कल अर्ज़ कयो त जेको बूटो आहे हिन में रूह जो हिकिड़ो दर्जो आहे, जेको जानवर आहे हुन में रूह जा 2 दर्जा आहिनि, इंसान में रूह जा 3 दर्जा आहिनि, मोमिन में रूह जा 4 दर्जा आहिनि, नबी में रूह जा 5 दर्जा आहिनि। कल को याद सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। यो पहले दर्जे जे करे बूटो वॾो थो थिए, अगर रूह न हुजे त पत्थर वांगुरु कूड़ो ई रहे। यो ॿिए दर्जे जे करे जानवर जेको आहे उहो ॾिसे थो, ॿुधे थो, 5 हवास 10 इरादे सां हले थो। अगर यो ॿियो रूह जो दर्जो न हुजे त बूटो हुजे। इंसान खे अकुल ॾिनो आहे अलाह तबारक व तआला, अगर इहो दर्जो न हुजेसि त जानवर हुजे। अलाह तबारक व तआला मोमिन खे हिकिड़ो रूह जो ॿियो दर्जो ॾिनो आहे, अगर इहो न हुजे त आम इंसान हुजे। मोमिन थियण जे लाइ रूह जो दर्जो खपे थो। मोमिन ऐं गैर मोमिन जे हक़ीक़त में फ़र्क़ु आहे, सिर्फ़ ज़बान में आहे। हुन वटि रूह जा 3 दर्जा आहिनि, मोमिन वटि रूह जा 4 दर्जा आहिनि। ऐं जॾहिं नबी थिए थो त रूह जो 5 दर्जो थो अचे, हुनखे रूह क़ुद्स चइबो आहे। जहिड़े नमूने सां बूटो नथो चई सघे त मां जानवर जहिड़ो, जानवर नथो चई सघे त मां इंसान जहिड़ो, इंसान नथो चई सघे मां मोमिन जहिड़ो, कोई मोमिन नथो चई सघे मां नबी जहिड़ो। वाह भई वाह, माशाअल्लाह। कीअं चवंदो बाबा? इन करे त तुंहिंजे रेडियो में बैंड ई 4 हो, हुन वटि हिकिड़ी बैंड वधीक तो वटि आहे ई कोन। तंहिंजे करे तूं हुन जहिड़ो कीअं थो थी सघे? ये हक़ाइक़ में फ़र्क़ु आहे, हक़ीक़त में फ़र्क़ु आहे, वजूद में फ़र्क़ु आहे। नबीअ जो वजूद आला दर्जे जो आहे, मोमिन जे दर्जे खां, आम इंसान जे दर्जे खां। अच्छा हाणे कल अर्ज़ करे चुको आहियां, दोहराइण चाहियां थो ताकि ज़हन में अचे। ये जेके बूटे जा दर्जो चयो त इहो रुॻो जो हिन में नंढा 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 दर्जा, सभु बूटा बराबरि कोन्हे, सभु बूटा बराबरि न आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॾिसो शरम ॿूटी आहे, हुनखे हथु लॻायो त पन जेके मतिलबु महसूसु करे थो। इहो जेको लम्स करणु आहे, इहो मथां जे दर्जे यानी जानवर वारे दर्जे जे रूह सां ॼणो त अटैच थी वेंदो। जानवर सां बराबरि कोन्हे। बगड़ के केरु कोन थो सेखारे सघे त तूं हीअं कर कर्तव्य ॾेखार, लेकिन तूं कर भोले खे सेखारे। जानवरनि जो रूह बराबरि न आहे, हुन में दर्जा आहिनि। केरु जेको आहे जानवर उन दर्जे में पहुची थो वञे जेको अक़ल जे दर्जे सां वञी थो अटैच थिए। ऐं इहो जेको आहे उहो असहाब कहफ़ जो कुतो बणिजी थो वञे। वाह भई वाह। सब जानवर बराबर न आहिनि, सब इंसान बि बराबर न आहिनि, अक़ल में सब इंसान बराबर न आहिनि। शख्स आहे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम, अर्ज़ कयईं मौला मां माण्हुनि खे जेको आहे उहो सेखारींदो आहियां, दीन सेखारींदो आहियां, अमशूर सेखारींदो आहियां। सो हिकिड़ो मसइलो वज़ाहत करणु लाइ मौला पर में हिकिड़ो मसइलो जे मसइलो इहो आहे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो आहे जंहिंखे अञा मां अधु ॻाल्हि मस ॿुधाईंदो आहियां त सॼी सम्झी सघे, अधु ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां त सॼी सम्झी चवां ठीकु आहे सम्झ में मौला हिकिड़ो ॿियो आहे उनखे जेसि ताईं पूरी न ॿुधायां तेसि ताईं नथो सम्झे। ऐं मौला हिकिड़ो टियों आहे उनखे हिकिड़ो दफ़ो सम्झायां पोइ बि सम्झ में अचे, वरी चवंदो थोरो ॿीहर ॿुधाइजां, पोइ जॾहिं 2-3 दफ़ा ॿुधायांसि तॾहिं थो वरी सम्झ में अचे। मौला इहो फ़र्क़ु छो? हिकिड़ो अहिड़ो अधु ॻाल्हि कई आहे सम्झी वियो, मुझे 2-3 दफ़ा न ॿुधायां त सही सम्झ में नथो अचेसि। इहो फ़र्क़ु छो आहे?
हवाले सां इन जे लुत्फ़े में अक़ल रखियो हुयो। ये जेको ॿियो आहे इन जे माउ जे रहम में अल्लाह तबारक व तआला कुल ॾिनोसि। ऐं जेको टियों आहे इहो दुनिया में आयो थोरो वॾो थियो पोइ अल्लाह तबारक व तआला कुल ॾिनोसि। कुल बि सभिनी में बराबरि न आहे। साॻे नमूने सां ईमान जा बि दर्जा आहिनि। रिवायत मशहूर आहे ख़तम में पढ़े थो ईमान जा 10 दर्जा आहिनि। सलमान 10 दर्जनि ते ऐं अबू ज़र 9 दर्जनि ते। ये रूह कुद्स जा दर्जा तिलका रसूल फज़लना बाज़हुम अला बाज़। असां हिकड़े रसूलनि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। फज़ीलत छा आहे? उन जे रूह कुद्स जा दर्जा जेके फ़र्क़ आहे। रूह कुद्स 9 दर्जे ते पहुची उन मक़ाम ते पहुचे थो जो मलाइकनि जे जहान जे आख़िरी सिरे यानी सैयदुल मलाइका हज़रत जिब्रील ताईं पहुचे। 9 दर्जा पूरा थिया। लेकिन 10 दर्जो कलाश करे चुको। 10 दर्जो हुआ जेको इन मक़ाम खां अॻिते थो वञे। हुम्मदना फतदल्ला वकान क़ाब क़ौसैन औ अदना। इहो औ अदना जेको आहे उहो मक़ाम आहे जेको डायरेक्ट अल्लाह वटां फेज़ हो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हाणे हीअ आहे क़ौसे नुज़ूल नाज़िल थी काइनात वजूद नाज़िल पियो थो थिए। हीअ मथे पियो थो वञे। हीअ नाज़िल थो थिए हीअ मथे पियो थो वञे। कौसैन कौसैन लफ़्ज़ जेको आहे उहो ॿिनि जे लाइ आहे। कौस चइबो आहे जेको तीर जो कमान हूंदो आहे अधु गोल हिनखे चइबो आहे कौस। कौसैन यानी 2। असां सम्झंदा आहियूं त अलाह ऐं रसूल जे विच में इहो 2 कमान हीअं रखो त हीअ अलाह आहे हीअ रसूल न। बाबा ये कौसैन ही आहे। हीअ आहे नुज़ूल। हीअ आहे उरूज सुऊद। जिते वञी इहे 2 शयूं मिलन थियूं जितां खां फैज़ आयो आहे ऐं जिते वरी वापसि वञी पहुचे थो जिते इहो मिले थो पाण में 2 कौसैन मिलन था। इहो नुज़ूल ऐं सुऊद वारा जिते मिलन था इन जो नालो आहे औवदना। ऐं इहो ई उहो मक़ाम आहे जेको नूर मुहम्मद वारो। इहो ई उहो मक़ाम आहे जेको नूर मुहम्मद वारो। सलवात पढ़ो। صل على محمد وآل محمد। इन मक़ाम जा मालिक इन दर्जे जा मालिक इन क़ुव्वत तवानाई जा मालिक इन कुदरत जा क़ादिर हिन दुनिया में मोकिलिया विया त अल्लाह जे हुकुम जे साम्हूं ईअं इताअत गुज़ार आहिनि जीअं हिकिड़ो ग़ुलाम पंहिंजे आका जे साम्हूं। अर्ज़ु कयो अथव सुभाणे लाज़मी ॿियो हिसो अधु अथव। इहो ॿुधी इहो न सम्झिजो त पूरी शइ सम्झ में अची वई आहे। न अञा अधु आहे। सुभाणे अर्ज़ु कंदुसि। इन अज़मत जा मालिक जॾहिं हिन दुनिया में अचनि त पोइ इन्हनि खे सुञे थो त पथर खाई दुआऊं ज़ख़्मी थी हिदायत न कनि। वमा उज़ीतुन नबी कमा उज़ीत। रसूल अकरम फरमायो कंहिं नबी खे एतिरा ईज़ा न ॾिना विया जेतिरा मूंखे ॾिना विया। मक़ाम कहिड़े जो मालिक हिन दुनिया में असांजी हिदायत जे लाइ उम्मत जी हिदायत जे लाइ हिन दुनिया में अचे। करबला में हुसैन इब्न अली इन रसूल जो फर्ज़ उन दर्जे जो सब्र ऐं शुक्र
साफ नथो करे तो वाकई न मकाम में हमारे तमा सबक पढ़ो, इम्तहानात पढ़ो। अंबिया सब्र में हजरत अयूब मशहूर शोहरत है उनकी सब्र अयूब, लेकिन हिकिड़े मामले ते अची हजरत अयूब जे सब्र जो पैमानो न करे थी जो मामलो कहिड़ो मुंहिंजी घरवारी गैरत जो मामलो, जॾहिं मामलो गैरत जो आयो हाणे हज़रत अयूब द्वारा के बारड़ा हाणे मुझे सब इन खां अॻिते नाहे मुझे जो आहे वो इन इम्तिहान खे ख़ात्मो कयो। अलाह इम्तिहान ख़त्म सब्र अयूब मशहूर थी, लेकिन अजीब आहे सही ॻाल्हि अजीब हुसैन बचपन जो दोस्त हबीब ने मज़ाहिर दे पारण वक्त तोई दिलो मेहरबानी तो शुक्र रिजल्ट का जाई तस्लीम समझ हुसैन ये जो हाने मेहमान आयो थी वो इहो दे पारण वक्त तोई दिलो रिजल्ट का जाई हुसैन कासिम से पारण वक्त तोई दिलो रिजल्ट का जाई अकबर ने अब्बास ने पारण तो ये दिनो रिजल्ट का था ये वक्त तस्लीम से हमने हारे चलो होगा हुसैन बहन जी चादर दिल जो पर्दो दे यो वो मकाम अचते अयूब जो सब्र दर्जो खत्म थी वियो हुसैन जो पारणा या गैरत बदू जी वठ ऐं पारणा मां पंहिंजे भेण खां पुछण सुकून भेण भाउ से गॾिजी मनसूबो ठाहियो आहे तंहिं करे पारणा भले शाम जी बाज़ार हुजे भले कूफे जी बाज़ार हुजे मुंहिंजा हरम बग़ैर चादरनि जे हुजनि पारणा या गैरत इज्जत दिली तो नजर पे कदाई अल्लाह जा इम्तिहानात खत्म थी था वञनि हुसैन जो सब्र खत्म थी अजी न कंहिं मक़ाम ते अची हुसैन इहो कोन्हे चयो पारणहार हाणे बसि न जेको घोर हाज़िर तो ई ॾिनो तो ये अदा करो तुझे मेहरबानी जो अदा करी रिजल्ट से कज़ा आई वो तस्लीम ले आमिना मां राज़ी आहियां तुझे इन कज़ा से इन मुसीबत ते मां सब्र तो कयां मां शुक्र तो कयां अजीब अजीब लेकिन इन हुसैन जी भेण अञा बि अजीब इन हुसैन जी भेण ज़ैनब अञा अजीब गौर फरमायो कॾहिं हुसैन मां छा थो घुरियो वञे अब्बास ने असगर ने कासिम ने कासिम केतिरो हुजे अकबर केतिरो हुजे अब्बास केतिरो हुजे अली असगर केतिरो बुलंद हुजे लेकिन हुसैन जे बराबर न हुजे हिन बीबीअ खां अल्लाह छा थो करे ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन जे ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन जे ऐं सैयदा ज़ैनब फरमाई रिज़ल्ट में कज़ाई व तस्लीमन ले अमर हिन भेण जी पंहिंजे भाउ सां मोहब्बत केतिरी आहे रिवायत आहे मदीने जी रावी चए थो त मां हिकिड़ो दफ़ो बनी हाशिम जे मुहल्ले में बीबीअ खे पंहिंजे घरां जल्दी जल्दी चादर पाए इमाम हुसैन जे दरवाजे जे तरफ़ दौड़ंदो ॾिठो मूं फरमायो बीबी काई मुसीबत अची वई जेके हा मुसीबत अची वई आहे अॼु टियों ॾींहुं आहे मां पंहिंजे भाउ हुसैन खे ॾिठो जेका पंहिंजे भाउ हुसैन खे टे ॾींहं ॾिसी बर्दाश्त न करे सघे उन खां घुरियो थो वञे अल्लाह करे थो ज़ैनब पंहिंजो भाउ हुसैन खे तस्लीमन ले अमर पालण हार तुंहिंजे बारगाह में हाज़िर
हैसियत जी मालिक आहे, अच्छी सुजात जी मालिक आहे। हिकिड़ो मरहलो बुलंद करणु चाहियो। हमारे मालूम आशूर जे ॾींहुं मौला जो हर साथी अचे थो चए थो मौला अॻु में मूंखे इजाज़त करे, कासिम अचे थो अॻु में मूंखे इजाज़त करे, अब्बास मौला जो सीनो तंग थी चुको अॻु में मूंखे, अॻु में छा जे लाइ? कॾहिं मैंने सोचियो अॻु में छा जे लाइ? जन्नत जी लालच अथसि, भाई सभु लालच हिकिड़े पासे रखी त हुसैन जो थियो, छा जे लाइ थो चए अॻु में मां? छो थो चवे त अॻु में मां शहीद थियां? छो थो चए त मुंहिंजी ज़िंदगी जो आहे उहा घटि थिए जल्दी हुन दुनिया में न छो आहे? इन करे त हिननि सभिनी जे इश्क जो मर्कज़ आहे हुसैन, हिननि सभिनी जो महबूब माशूक हुसैन आहे। ऐं कोई बि मुहिब पंहिंजे महबूब जे चेहरे ते तकलीफ़ जा आसार ॾिसी न सघे। कोई शहीद थो थिए, मौला खणी था अचनि, मौला जे चेहरे ते तकलीफ़ जा आसार अचनि था, सभु 72 जा 72 हथ विधी विधल ॾियनि था, मौला तव्हांजी तकलीफ़ सां बर्दाश्त न थिए, असांखे इजाज़त ॾियो अॻिले असां तव्हांजी तकलीफ़ न ॾिसी सघे। या चेहरे ते मामूली तकलीफ़ हुसैन जे अब्बास बर्दाश्त न करे सघे, अब्बास जी बर्दाश्त थी न आहे, हुसैन जे चेहरे ते तकलीफ़ ॾिसी सघे, अकबर में बर्दाश्त न आहे, चेहरे ते तकलीफ़ ॾिसी सघे। चेहरे ते मामूली तकलीफ़ नथा ॾिसी सघनि, छा इन्हनि में एतिरो दम ऐं ख़म आहे जो इमाम हुसैन खे पंहिंजे साम्हूं कुझु ॾिसनि? इन्हनि जी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। अब्बास जी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे त हुसैन खे शहीद थींदो ॾिसे, अकबर जी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे त हुसैन खे शहीद थींदो ॾिसे, लेकिन अजीब शुजात जी मालिक आहे हुसैन जी भेण ज़ैनब। मथां इहे त वेठी आहे, आशूर जी शाम आहे, मंज़र बीबी जी साम्हूं छा आहे? मंज़र इहो आहे जो हुसैन करबला जे रेत ते आहे, शिमल सीने ते सवार आहे, हिकिड़ो हथ खंजर में अथसि, ॿिए हथ में इमाम हुसैन जी रीश अक़दस अथसि। अब्बास अचु जेको मंज़र तुंहिंजे बर्दाश्त खां ॿाहिरि हुयो, ॾिस हुसैन जी भेण कीअं थी ॾिसे। अकबर तूं बि अचु, होर तूं बि अचु, हर त औरत जे ख़ातून न मालूम मोहम्मद जो जिगर खणी आई आहे, अली जो दिल खणी आई आहे। न सिर्फ बीबी से बीबी फरियाद कई, कोई जवाब ना, बीबी फरियाद कई, अमा भी मुस्लिम तहां में मुसलमान है, रहवाता में कोई मुसलमान? जवाब ना, जवाब ना, लेकिन आवाज एतिरो बुलंद हुयो जो इमाम हुसैन ने कदम ते पहुतो। मौला अखियूं खोलियो, अखियूं जो खोलियो त भेण कंहिं मथाईअ ते नज़र आई। इमाम हुसैन दुआ करण था पढ़िया, मुझे ज़मीन के हेठां उकर ताकि मुझे भेण मूंखे गुस्सो न अचे। या ज़मीन हेठां ई थी, जीअं भेण जे नज़रुनि खां भाव ॻाल्हि थियो, हीअं भेण जा हथ बुलंद थिया, ज़ैनब जा हथ बुलंद थिया, बहरहाल मां हुसैन जी भेण आहियां, मुंहिंजी ज़मीन खे मथां कर ताकि मां पासे भाव खे ॾिसां। अल्लाह
وتسكنه أرضك طوعا وتمتعه فيها قليلا